أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شكرا يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب السلام عليكم ورحمة الله وبركاته मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियो असांजे हिकिड़े प्री प्यारे भाउ ग्रुप में ॻाल्हि मोकिली आहे त हुनजो हिकिड़ो दोस्त आहे जेको जुमे जी निमाज़ नथो पढ़े ऐं इन ख़ौफ़ खां जुमे जी निमाज़ पढ़णु छॾे नी जो हू चए थो त मूंखे जुमे जी निमाज़ पढ़णु नथी अचे मूंखे ॾोह थींदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ऐं साथियो असांखे इंतिहाई अफ़सोस थो थिए जॾहिं असांजा साथी निमाज़नि खे छॾण लाइ तयारु हूंदा आहिनि, निमाज़ूं छॾे ॾींदा आहिनि पर पंहिंजी इस्लाह करणु कोन चाहींदा आहिनि। त मुंहिंजा भाउ निमाज़ पढ़णु नथी अचे त निमाज़ सिख न। मिसाल को बि कमु आहे दुनिया में इंसानु माउ जे पेटां कोन थो सिखे, पर हिन पेट लाइ हिन रोज़गार लाइ केतिरी असां महिनत कयूं वेठा ऐं दीन जे लाइ असां चवंदा नथो अचे छॾे ॾियो। ऐं इन जो मेन कारण छा आहे जो असां पंहिंजे महिरबान रब खां मायूस थी विया आहियूं, पंहिंजे महिरबान रब खे असां सुञातो न आहे, हुनजी रहमत हुनजी शफ़क़त हुनजी मुहबत हुनजी बरकत खे असां सुञातो कोन्हे को, जेको 24 कलाक हू असां ते वसाए वेठो। ऐं असां जेको हक़ीक़ी क़दुरु आहे अल्लाह जो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं अल्लाह जे कलाम क़ुर जो या हिन दीन जो जेको असली हक़ आहे उनखे असां न सुञातो आहे। तंहिं करे इहे असांजी हालतूं आहिनि। जीअं अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही, इंसाननि जीअं रब जो क़दुरु करणो हो तीअं क़दुरु न कयो। रब खां मायूस आहियूं, फिकरनि भितरनि ते उमेदूं कयो वेठा आहियूं, मिटी जे ढेरनि खे सजदा तवाफ़ूं कयूं था, कंडनि ॿॿरनि खे उन्हनि ते धागा पड़ विझूं वेठा, उन्हनि में उमेदूं कयो वेठा आहियूं। घोड़नि ॾाचिन ते बि असां उमेदूं कयो वेठा आहियूं, उन्हनि खे चुमियूं वेठा, उन्हनि जे कबरनि खे तवाफ़ूं कयूं वेठा, उन्हनि खे वॾो शान ॾियो वेठा आहियूं। ऐं जेको काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, हेॾी वॾी काइनात बनाई अथसि, सभिनी खे खाराए वेठो, पीआरे वेठो, उन खां असां मायूस लॻा पिया आहियूं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह जो क़दुरु न सुञातो अथऊं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि क़दुरु न सुञातो अथऊं। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त मां को बि पैगंबर न मोकिलियो आहे सवाइ इन जे लाइ तुंहिंजी पैरवी कई वञे। ऐं हिकिड़ी जाइ ते अल्लाह ताला फरमाए थो सूरत आल इमरान आयत नंबर 31 में, मुंहिंजा महबूब तूं ऐलान करे छॾ, अगरि अल्लाह सां मोहबत कयो था त पोइ मुंहिंजी पैरवी कयो, पोइ अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो, तव्हांजनि गुनाहनि खे मिटाए छॾींदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जो हक़ इहो आहे तुंहिंजी पैरवी कई वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन अहब सुन्नती फ़क़द अहबनी, जंहिं मुंहिंजी सुन्नत सां मोहबत कई उन ई मूंसां सची मोहबत कई। पर असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खां परे आहियूं। बाक़ी शल न को मिलाद जो महीनो अचे, झंडियूं खणणु, बथियूं ॿारणु ऐं नचणु कुॾणु, डेगूं हणणु, मिठाइयूं विरहाइणु, इन जा असां मर्दाना आहियूं, सड्र आहियूं, हुबदार था। ऐं इत्तिबा जी ॻाल्हि अची वञे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी ॻाल्हि अची वञे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जहिड़े पंहिंजे चेहरे खे करण जी ॻाल्हि अची वञे त पोइ असां चा कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां क़ुर पाक जो जेको क़दुरु आहे, जेको अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त मूं क़ुर खे सम्झण लाइ आसान करे छॾियो आहे को नसीहत वठण वारो। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो हिन क़ुर खे मां मोमिननि जे लाइ हिदायत, शफ़ा ऐं नूर करे मोकिलियो आहे। पर असां न उन खां शिफ़ा वठण लाइ तयारु हूं, न हिदायत न नूर। बाक़ी कसम साथ हिक ॿिए खे ॾियण लाइ क़ुर ते मर्दाना आहियूं ऐं क़ुर शरीफ़ जे लाइ हिकु उचो महांगो हिंदोरो ठाहे, उन ते अगरबत्तियूं ॿारे, उन ते वॾा महांगा महांगा रूमाल चाढ़े ऐं मुश्किल जी घड़ी ते उनखे लोॾण, या सुबुह जो सवेर उथी उनखे चुमी भाकुर पाए लोॾे ऐं हलिया वेंदासीं पंहिंजे रिज़्क़ रोज़ी ते, सोचींदासीं क़ुर जो हक़ अदा करे छॾियोसीं। हालांकि क़ुर जो हक़ इहो न आहे। क़ुर जो हक़ इहो आहे उनखे पढ़णु, सम्झणु, उन ते अमल करणु। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ही अॼु जेको मुस्लमान क़ुर खां उहो अल्लाह ताला खां दूर थी वियो आहे, उनजो मेन कारण इहो आहे क़ुर ऐं सुन्नत खे छॾे ॾियणु, क़ुर ऐं सुन्नत खे असां सम्झी न सघियासीं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, मां मुख़्तसिर ॻाल्हि करणु चाहींदुसि उन दोस्त उन भाउ लाइ जंहिं निमाज़ जुमे जी इन लाइ सिर्फ़ु छॾिनी। हालांकि 5 वक़्त निमाज़ बि पढ़णो आहे, फ़र्ज़ ज़रूरी आहिनि। जेको फ़र्ज़ निमाज़ूं नथो पढ़े उहो मुस्लमान न आहे, बल्कि एतिरे क़दुरु बि
जेके सलफ़ सालिहीन गुज़रान उन्हनि जो फ़तवाऊं आहिनि त बेनिमाज़ी जो न निकाह पढ़णु जाइज़, न जनाज़ो पढ़णु जाइज़, न मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में उनखे दफ़नाइणु जाइज़, ऐं बेनिमाज़ी औलाद खे बि पीउ पंहिंजे मिल्कत मां विरासती न ॾिए। बेनिमाज़ी एतिरो त बुछड़ो मख़लूक आहे हिन काइनात ते। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, 5 वक़्त जूं निमाज़ूं पढ़णियूं आहिनि, छो त निमाज़ हिकु अल्लाह ताला जे तरफ़ां तोहफ़ो आहे जेको पंहिंजे महबूब खे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज ते घुराए अल्लाह ताला इहा सुखड़ी हिन उम्मत जे लाइ ॾिनी आहे। दुनिया जो को दोस्त को महबूब का सुखड़ी ॾींदो आहे त असां उनखे साह सां सांढींदा आहियूं। इहा अल्लाह जी सुखड़ी, अल्लाह जो तोहफ़ो असांखे मिलियल आहे ऐं असां उनखे यादि ई कोन था कयूं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, क़ुर खे पढ़ो त तव्हांखे ख़बर पए त तव्हांजो रब केॾो महिरबान आहे, तव्हां सां केतिरी मोहबत थो करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीसनि खे, उनजे फरमान खे पढ़ो त तव्हांखे ख़बर पए त रब केॾो महिरबान आहे। रब तव्हां ते का सख़्ती न कई आहे। शैतान अल्लाह सां वाइदो कयो त मां हिन आदम जे करे तो मूंखे जन्नत मां पंहिंजी रहमत मां कढी छॾियो आहे, त मां हाणे हिन जे औलाद जे हिन जे अॻियां पोयां खॿे सॼे वेहंदुसि, हिननि खे ज़रूरु गुमराह कंदुसि सवाइ तुंहिंजे ख़ालिस ॿारनि जे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, त रब साईं बि इंसान जे लाइ आसानियूं करे छॾियूं आहिनि। शैतान जे सभिनीनि दरवाज़नि खे बंदि करे छॾी, जेसीं तोड़ी इंसान पाण उन दरवाज़नि ॾे लाड़ो न करे। मिसाल तव्हांखे सम्झायां त अल्लाह ताला दीन में यानी नेकिन में सख़्ती न कई आहे, गुनाहनि में सख़्ती आहे। गुनाहनि में ज़ना कंदे त संसार कयो वेंदई, तोखे कोड़ा हया वेंदा। क़तल कंदे त तोखे क़तल कयो वेंदो, चोरी कंदे त हथ वढियो वेंदई, धाड़ो हणंदे खून कंदे त तोखे मारियो वेंदो। इन गुनाहनि में सख़्ती आहे, पर नेकिन में अल्लाह सख़्ती न कई आहे। अल्लाह फरमाए थो, निमाज़ वज़ू सां पढ़ो, पर जे वज़ू जे लाइ पाणी कोन्हे मिटी सां तयम्मुम कयो। निमाज़ बीठे पढ़ो, पर जे बीठे नथा पढ़ी सघो वेही पढ़ो, वेही नथा पढ़ी सघो लेटे पढ़ो, इशारनि ते पढ़ो। रमज़ान जा रोज़ा रखो, पर जेकॾहिं सफ़र ते आहीं त उन ॾींहुं न रख, पोइ रखजांइ। जे बीमार आहीं त उन ॾींहुं न रख, पोइ रखजांइ। हज ऐं ज़कात अल्लाह ताला फ़र्ज़ कया आहिनि, पर जे तो वटि पैसो ॾोकड़ न आहे त फ़र्ज़ बि अल्लाह ताला हज तो ते माफ़ करे छॾियो आहे। क़ुर्बानी करणु उज़ही करणु वाजिबु आहे, त पर अगरि इंसान वटि न आहे अल्लाह माफ़ करे छॾियो। ज़कात 40 ॿकरियुनि ते हिकिड़ी ॿकरी आहे, उन्हनि ते बि साल फिरी अचे। अगरि साल फिरण खां अॻु में उन्हनि में कुझु का बीमारी का तकलीफ़ थी वई या के ग़ुर्बत जे करे के मसइले जे करे खाई खपाए वें त वरी बि अल्लाह तोखां ज़कात नथो वठे। केॾो महिरबान रब आहे शैतान जे सभिनीनि वसवसनि खे बंदि करण लाइ। त अल्लाह ताला निमाज़नि में नरमी कई, निमाज़ पढ़, पर अगरि निमाज़ जे विच में शैतान तोखे कंहिं वसवसे में विझी भुलाए त रकातूं अलाए घणियूं पढ़ियमि, त अल्लाह ताला इहा आसानी कई, सजदा सहू करे छॾ, तुंहिंजी निमाज़ थी वई। निमाज़ वरजाइण जी ज़रूरत न आहे, मता शैतान मुंहिंजे ॿारनि खे बार बार भुलाए उन्हनि खे तकलीफ़ थिए ऐं पोइ उहो निमाज़नि खे ई छॾे ॾियनि। अल्लाह आसानी करे छॾी, सजदा सहू कर, तुंहिंजी निमाज़ क़बूल थी। अहिड़े तरीक़े सां घणा दोस्त इहे शिकायतूं कंदा आहिनि, हालांकि उन्हनि सां इहा ॻाल्हि हूंदी न आहे, वहम हूंदो आहे। त साईं असां पेशाब कंदा आहियूं, वटि सारे पोइ उथंदा आहियूं, वरी 2-3 ठेपा ॻड़ी पवंदा आहिनि, सो उन जे करे असां निमाज़ ई छॾे ॾिनी। अहिड़नि दोस्तनि खे चवंदा आहियूं त काश तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसनि जो मुतालो कयो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जो तव्हां वज़ू करे बस कयो त पंहिंजे कांच ते जेको आहे उहो शर्मगाह जी जाइ ते छंडा हणी छॾियो ऐं पोइ निमाज़ पढ़ो। काफ़ी दोस्तनि खे मां इहो चयो, उन्हनि पहिरियों इहो ई उज़ुर पेश कयो। मां चयो सिर्फ़ु वहम अथव। पोइ जॾहिं इन्हनि खे इहो ई तरीक़ो ॾेखारियो, उन्हनि निमाज़ शुरू कई, कुझु टाइम खां पोइ उन्हनि खां पुछा कयमि, चयो साईं हाणे अल्हम्दुलिल्लाह इहा बीमारी असांजी कान्हे का, ख़तमु थी वई। मां चयो इहा हुई ई कान, सिर्फ़ु वहम हो तव्हांखे, शैतान तव्हांखे गुमराह पियो करे तव्हांखे निमाज़ूं छॾण लाइ। अल्लाह त आसानियूं कयूं आहिनि तव्हांजे लाइ। अहिड़े तरीक़े सां खोड़ सां दोस्त ॾिठा आहिनि जिन्हनि जे बारे में उन्हनि खे इहा बीमारी हूंदी आहे, जो हू निमाज़ में बीहंदा आहिनि, हुननि खे महसूसु थींदो आहे, डपु थींदो आहे, ख़ौफ़ थींदो आहे त असांखां हवा ख़ारिज थी वई। वरी निकिरंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि, निमाज़ वज़ू कंदा आहिनि, वज़ू करे वरी निमाज़ अची बीहंदा आहिनि, वरी वहम थींदो आहे। हिकिड़े यानी मुनकर जिन्हनि खे असां चऊं था, जेके न क़ुर खे सच मञनि, न हदीस खे मञनि, न सहाबा खे मञनि, न कि दीन इस्लाम खे मञनि, दीन जा बि दुश्मन, मुसलमाननि जा बि दुश्मन। हिकिड़ो शीओ पियो चए त चई तव्हांजे हदीसनि जी किताब में लिखियल आहे सही बुखारी में, त अगरि निमाज़ में पढ़ी
ऐं तोखे महसूस थिए त मुंहिंजी हवा खारी थी वई, पर तोखे जेसीं थोरी धप न अचे या आवाज़ न अचे त निमाज़ टोड़जांइ न। मां चयोमांसि भाऊ तव्हांखे त सिर्फ़ु तनक़ीद जी आदत आहे, तव्हां त मुसलमाननि में खामियूं ॻोल्हण जी कोशिशि कंदा हो, हालांकि सभु इस्लाही ॻाल्हियूं आहिनि, सभु इस्लाही ॻाल्हियूं आहिनि। मां चयो इहा हदीस उन्हनि जे लाइ आहे जिन्हनि खे इहा वहम जी बीमारी आहे, शैतान उन्हनि खे वहम विझंदो आहे त हवा निकिरी वई, हवा निकिरी, बार बार तकलीफ़ करे वज़ू कंदा आहिनि, वरी निमाज़, वज़ू कंदा आहिनि, वरी निमाज़। त इन्हनि जे लाइ इहा सहूलियत आहे अलाह ताला जे तरफ़ां त जेसीं थोरी आवाज़ न ॿुधनि या धप न अचे तेसीं थोरी पंहिंजी निमाज़ न तोड़नि। बाक़ी जिन्हनि खे पक थी वई, जिन्हनि खे पक थी वई मुंहिंजी हवा ख़ारिज थी वई आहे त उन्हनि खे त निमाज़ भञणी ई भञणी आहे, उन्हनि जे लाइ त को शक शुबो कोन्हे को। तो मुझे अजीज दोस्तों इस्लाम में केतिरियूं आसानियूं आहिनि। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो त हिन दीन इस्लाम में का सख़्ती कान्हे का। अफ़सोस आहे इन्हनि माण्हुनि जे जेके निमाज़ छॾे था ॾियनि, इन बहाने ते निमाज़ असांखे नथी अचे। मुंहिंजा भाउ तूं निमाज़ पढ़ंदो बि रह, सिखंदो बि रह, मस्जिद ईंदे त सिखंदे, ख़बर पवंदई त माण्हू हीअं रुकू था कनि, हीअं सजदो था कनि, हीअं सलाम था वराइनि, हीअं निमाज़ था पढ़नि, ॾिसंदे त सिखंदे न। बाक़ी जो सॼी ज़िंदगी ॿाहिरि हूंदे त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए असांजे ऐं काफ़िरनि जे विच में फ़र्क़ु निमाज़ आहे। जंहिं निमाज़ खे छॾे ॾिनो हुन कुफ़र कयो। अगरि हिन कुफ़र जी हालत में मरी वियो त रब खे तूं छा जवाबु ॾींदे, कहिड़ो उज़ुर अलाह जे अॻियां पेश कंदे? रब त तुंहिंजे लाइ आसानियूं ई आसानियूं कयूं आहिनि, महिरबानियूं ई महिरबानियूं कयूं आहिनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अलाह जे इन्हनि आसानियुनि जो क़दुरु कयो, पंहिंजे रब खे सुञाणो। जुमे जी निमाज़ जी वॾी फज़ीलत आहे। एॾो महिरबान रब जो जुमे खे ॿिन्ही ईदनि खां वॾी फज़ीलत वारो बनाए छॾियो आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जुमे जो ॾिहाड़ो मोमिननि जे लाइ ईद आहे। ऐं छाजे करे ईद आहे त मोमिननि जी ईद जॾहिं हूंदी आहे जॾहिं गुनाह बख़्शिया वेंदा आहिनि। रमज़ान जे महीने में बि ईद मल्हाईंदा आहियूं, इन लाइ त रमज़ान जे महीने में उमेद आहे त अलाह ताला असांजा गुनाह माफ़ करे छॾिया। हज ते बि ईद कंदा आहियूं, ख़ुशी कंदा आहियूं, त इहा ई उमेद हूंदी आहे त हज ते अलाह ताला मोमिननि जा गुनाह माफ़ करे छॾिया। अहिड़े तरीक़े सां जुमे जे ॾिहाड़े जे बारे में अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जीअं 5 वक़्त जो निमाज़ूं आहिनि, हिकिड़ी निमाज़ ॿी निमाज़ जे विच में जेके गुनाह थींदा आहिनि, ॿी निमाज़ पढ़ंदासीं त उहे विचों गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। वरी विच में गुनाह थींदा, वरी टे पहरी निमाज़ पढ़ंदासीं, वरी अलाह ताला विच वारा गुनाह माफ़ करे थो छॾे। त अहिड़े तरीक़े सां मग़रिब इशा हर वक़्तु निमाज़ पढ़ण सां गुनाह मिटिजी वेंदा आहिनि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबनि खे, अगरि तव्हां जे घर जे अॻियां हिकिड़ी वाही वहे, उन में 5 चकर ॾींहं में विझंदो, तव्हांजे जिस्म ते को मर रहंदो? सहाबनि चयो न या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, को मर न रहंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ निमाज़ बि ईअं अथव, जेको 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़ंदो उनजे मथां को गुनाह बाक़ी न रहंदो। अहिड़े तरीक़े सां हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे ताईं जेको निमाज़ वरी जुमे जी पढ़ंदो त हिन हफ़्ते जे गुनाहनि खे अलाह मिटाए थो छॾे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, जुमे जो ॾिहाड़ो बरकतनि जो ॾिहाड़ो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको जुमे जे ॾिहाड़े सुहिणे नमूने सां गुस्ल करे, अच्छा कपिड़ा पाए, ख़ुशबू लॻाए, यानी निमाज़ जी मुकमल शौक़ सां तयारी करे ऐं पोइ मस्जिद ॾे निकिरे, पोइ जेतिरा विख अलाह ताला उनजे नसीब में लिखिया आहिनि उहे विख ॾेई मस्जिद में दाख़िल थिए सवेरे सवेरे, त अलाह ताला उनजे हर विख जे एवज़ 1 साल जी इबादत, उजागो माना राति जो जेको क़यामुल लैल चवंदा आहियूं, उन जी सॼी राति जी इबादत सॼे साल जी, ऐं ॿियो सॼे साल जे रोज़े जो सवाबु अलाह ताला उनजे हर विख जे एवज़ ॾींदो आहे। केॾो जुमे जो ॾिहाड़ो अज़ीम ॾिहाड़ो आहे, वॾी फज़ीलतनि जो ॾिहाड़ो आहे, ऐं असां उन खां गाफ़िल लॻा पिया आहियूं। को शौक़ु कोन्हे को तवजो कोन्हे को। रब सॾे वेठो, असां कावड़िया था वठूं। अलाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, ए इंसान तोखे पंहिंजे महिरबान रब खां कहिड़े ॻाल्हि धोखे में विधो आहे? महिरबान रब खां तूं कावड़े थो वरिती, हुन त तोखे सभु कुझु अता कया, तुंहिंजे नाफ़रमानी जे बावजूदि तोखे अखियूं ॾिनई, तोखे कननि ॾिनई, तोखे ज़बान ॾिनई। इन अखियुनि खे बि तूं अलाह जे नाफ़रमानी में इस्तेमालु थो करी, कननि खे बि नाफ़रमानी में, ज़बान खे बि नाफ़रमानी में इस्तेमालु थो करी, पर अलाह तॾहिं तोखां खसे त कोन वरिता आहिनि। तूं कावड़े थो वरिती अलाह खां, अलाह त तोखे ॾिए वेठो, सॾे वेठो, तोखे मोहलत ॾिए वेठो त अच। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जुमे खे छॾण खां बाद अची वञो, जुमे निमाज़ छॾण खां, ईअं न थिए अलाह ताला तव्हांजे दिलनि ते मोहर हणी छॾे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, निमाज़नि जो क़दुरु कयो। थोरो बयान लंबो थी वियो पर इंतिहाई अहम हो, छो त असांजा दोस्त
थोरी थोरी बहाने ते थोरे बहाने ते निमाज़नि खे छॾे ॾींदा आहिनि, थोरे बहाने ते नेकिन खे छॾे ॾींदा आहिनि, ही बहानो। हालांकि इस्लाम में का बि अल्लाह ताला सख़्ती न कई आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजे दिलनि में पंहिंजी मोहबत, पंहिंजी चाहत ऐं पंहिंजो ख़ौफ़ पैदा करे ऐं असांखे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फ़रमाए ऐं असांखे सभिनीनि खे क़ुरान ऐं सुन्नत ते मुत्तहिद फ़रमाए ऐं असांखे इहो ग़म अता फ़रमाए जेको ग़म नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन उम्मत जे लाइ हुयो, त असांखे बि ग़म करणु खपे त जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन पैगाम खे पूरी दुनिया में फैलाइण जा हरीस हुया, अहिड़े तरीक़े सां असांखे बि हिर्स करणु खपे त हिन क़ुरान ऐं सुन्नत जी दावत खे पूरी दुनिया में पहुचायूं। पोइ जंहिं तरीक़े सां अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, जेका असांखे अल्लाह ताला सहूलियत ॾिनी आहे, उन जे ज़रिए सां पहुचायूं। जेके माण्हू अल्लाह ताला खां ना उमीद थी ठिकरनि ते भितरनि ते वतन था उमीदूं कया, के क़बरनि जी पूॼा कनि था, के वणनि ते वतन था पड़ विझंदा, के त घोड़नि जी पूॼा कनि था, त के त गाजी शाह जे ॾाचीअ जे क़बर जो तवाफ़ था कनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन्हनि माण्हुनि खे सम्झाइणो आहे त तव्हांजो हेॾो महिरबान रब आहे जेको पूरी काइनात खे बनायो अथसि, पूरी काइनात खे खाराए वेठो, पीआरे वेठो। छा इहो तुंहिंजे रिज़्क़ रोज़ी में बरकत नथो विझी सघे? जेको जीता मन खे बुखारो नथो मारे, नंढड़े में नंढे जीत जंहिंखे अॼु जा साइंसदान माइक्रोस्कोप दूरबीनी जे ज़रिए बि तकलीफ़ सां ॾिसंदा आहिनि, एॾी नंढी मख़लूक बि हिन काइनात में नंढियूं मख़लूकूं आहिनि, पर अल्लाह ताला जी उन्हनि ते बि नज़र आहे, उन्हनि खे खाराए वेठो, पीआरे वेठो, तोखे न ॾींदो? जेको ख़ालिक ऐं मालिक पंहिंजनि दुश्मननि खे, कुफ़ारनि खे खाराए पीआरे वेठो, औलाद ॾेई वेठो, छा उहो मालिक तोखे पुट जो औलाद न ॾींदो अगरि तूं सिधे रस्ते ते अची? अगरि उनजी इबादत करी, उनजी बंदगी करियूं, तोखे पुट न ॾींदो? जो तूं क़बरनि खां वेठो घुरी, तूं ठिकरनि भितरनि खां वेठो घुरी, तूं वणनि खां वेठो घुरी, तूं घोड़नि खां वेठो घुरी। जेको ख़ालिक ऐं मालिक महिरबान रब पूरी काइनात ते नज़र रखे वेठो आहे, छा तूं उनजे नज़र खां गाफ़िल आहीं? छा हुनजी नज़र निगाह तो ते नाहे? आहे। अल्लाह तोखे ॾिसे वेठो, तुंहिंजनि हालनि खे ॾिसे वेठो, तुंहिंजनि परेशानियुनि खे ॾिसे वेठो ऐं तुंहिंजनि परेशानियुनि खे हिकु सेकंड खां बि अॻु में टारण जी ताक़त रखे थो, दूर करण जी ताक़त रखे थो, पर तोखे आज़माए थो त तूं केॾी महिल पंहिंजे रब खे सॾु थो करीं, केॾी महिल पंहिंजे रब ॾे मोटी थो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मां हैरान आहियां जो हेॾे महिरबान रब खां माण्हू ना उमीद आहिनि ऐं माण्हुनि जी वञी हालत ॾिसो, क़बरनि खां मिटियूं खणंदा, वणनि ते पड़ विझंदा, चादरूं विझंदा, जानवरनि जी पिया था पूॼा कनि। कराची में मंगे पीर में वागू जी पूॼा पिया था कनि, वागू खे खाराइनि पीआरीनि वेठा त ही राज़ी थिए त रब राज़ी थिए। अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। रब्बुल आलमीन क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। हे मुंहिंजा महबूब, ऐलान करे छॾ, अगरि अल्लाह जी मोहबत तव्हांखे खपे त पोइ मूं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कयो। अल्लाह ताला तव्हांजनि गुनाहनि खे मिटाए छॾींदो ऐं तव्हां सां मोहबत कंदो। बेशक तव्हांजो रब बख़्शणहार महिरबान। त मुंहिंजा भाइरो, अगरि रब खे राज़ी करणो अथव त पोइ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते हलो। जेको दीन खणी आयो आहे उहो क़ुरान ऐं सही हदीस अथव। टी शइ का बि दीन कोन्हे। कंहिं मुर्शिद जो फरमान, कंहिं इमाम जो फरमान, कंहिं पीर जो फरमान, कंहिं मुल्ले मौलवी जो फरमान, कंहिं शाइर जी शाइरी दीन न अथव। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अगरि अल्लाह जी रज़ा खपेव, कामयाबियूं खपेव त पोइ क़ुरान खे पढ़ो, हदीस खे पढ़ो, पाण हिन इल्म जी मैदान में लहो ऐं अल्लाह ताला जी इबादत कयो ऐं ईअं इबादत कयो जीअं अल्लाह ताला जी इबादत करण जो हक़ आहे। अल्लाह खां ईअं ॾिजो जीअं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही। ए ईमान वारो, अल्लाह खां ईअं ॾिजो जीअं अल्लाह खां ॾिजण जो हक़ आहे। असां पुलिस वारे खां ॾिजी रमज़ान जे महीने में कुझु कोन खाईंदासीं, पर रब खां कोन था ॾिजूं। कोर्ट जी हाज़िरी ते सॾु अची वञे, रुॻी लेटर अची वञे त सुबुह जो असां सवेरे वञी कोर्ट में पहुचंदासीं। न बरसाति ॾिसंदासीं, न तूफ़ान ॾिसंदासीं, न सर्दी ॾिसंदासीं, न गर्मी ॾिसंदासीं, पर ॾींहं में 5 वक़्त अल्लाह जो सॾु थो अचे त निमाज़नि ॾे अचो, कामयाबी ॾे अचो। असां कोन था वञूं, छो? जीअं अल्लाह खां ॾिजण जो हक़ आहे तीअं असां अल्लाह खां कोन था ॾिजूं। बल्कि अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो कि माण्हू अहिड़ा आहिनि दुनिया में जेके मुंहिंजे मख़लूक खां यानी इंसाननि खां ईअं था ॾिजनि
जीअं अलाह खां डिॼण जो हक़ आहे, बल्कि अलाह खां बि वधीक उन्हनि खां था डिॼनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अलाह खां डिॼो ऐं ईअं डिॼो जीअं अलाह खां डिॼण जो हक़ आहे। हिकु ॾींहुं मरणो आहे, क़बर में वञिणो आहे, वरी उथणो आहे, वरी अलाह जे अॻियां हिसाब ॾियणो आहे। ऐं उन हिसाब किताब जो ॾिहाड़ो ॾाढो सख़्तु ॾिहाड़ो अथव। अलाह जी रहमत अॼु खुलियल अथव। अलाह खां वॾे में वॾा गुनाह बख़्शराए सघो था। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह ताला फरमाए थो त बंदा, अगरि तूं ज़मीन ऐं आसमान जे विच खे गुनाहनि सां भरे अची ऐं वरी बि मुंहिंजे दर ते अची तौबह करी, त मां अगरि इन्हनि गुनाहनि खे बख़्शे छॾिया त मूंखां केरु पुछण वारो कोन्हे को। अहिड़ो महिरबान रब, बल्कि अलाह क़ुर शरीफ़ में फरमाए थो तव्हांजो रब उहो महिरबान रब आहे जेको न सिर्फ़ु गुनाहनि खे मिटाए थो, बल्कि गुनाहनि खे नेकिन में तब्दील थो करे। अगरि तव्हांजे खाते में दफ़्तर भरिया पिया आहिनि गुनाहनि जा, त रब्बिल आलमीन जे दर ते मोटी ईंदो, इस्तिग़फ़ार कंदो, सची तौबह कंदो, बख़्शिश कंदो, हिकिड़ो ॻोढ़ो सची नियत सां पंहिंजे अखियुनि मां ॻाड़ींदो, त अलाह ताला उन्हनि गुनाहनि जे भरियल दफ़्तरनि खे, उन्हनि गुनाहनि खे मिटाए वरी उन्हनि में नेकियूं भरे थो छॾे। त एॾे महिरबान रब खां गाफ़िल छो आहियो? त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, निमाज़नि खे न छॾियो, ख़ासि करे जुमे निमाज़ जी पाबंदी कयो। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे जिन्हनि खे निमाज़ पढ़णु नथो अचे त उहे सिखनि। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी अता फरमाए ऐं असांखे क़बर ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन।